जॾहिं को कमु कजे, का मश्क कजे, कुझु ठाहिजे, कुझु जोड़िजे, का तयारी कजे, कंहिं सफ़र ते हुजिजे, कंहिं जुस्तजू, कंहिं जफ़ाकशीअ, कंहिं जाखोड़ में हुजिजे, त पंहिंजो प्रोग्राम, पंहिंजो सॼो जेको सिटाव हुजे, उहो सिटाव कंहिंसां की न सलिजे, कंहिंखे कनो कन ख़बर न ॾिजे ऐं पंहिंजे सफ़र ते रवां दवां रहिजे। मंज़िल ते पुॼिबो त हर कंहिंखे ख़बर पवंदी ऐं पोइ उहा मंज़िल काराइती थींदी। छाकाणि त घस हलंदे जेकर का ॻाल्हि खुली वञे, तव्हांजो प्रोग्राम आउट थी वञे, त उहो पोइ एतिरो फ़ाइदो न ॾेई सघंदो जेतिरो हूअं ॾे हा। चरखे ते सुट कतबो आहे ऐं सुट मंझां धाॻो ठहंदो आहे। चरखो कमु करण जी अलामत आहे ऐं इन अलामत खे लतीफ़ साईं मिसाल बणाए असांखे सम्झाए थो। चवे थो त चरखो ईअं चोर जीअं भूए भुणको न सुणे। चरखो अहिड़ीअ तरह हलाए, कमु अहिड़ीअ तरह कर, मश्क अहिड़ीअ तरह कर जो ज़मीन ते चरखो रखियो हुजे, उन जे मथां हले त ज़मीन खे भुणके जेतिरी बि ख़बर न पए। भुणको आस्ते उन जेतिरी बि ज़मीन खे ख़बर न पए। तंहिंखां पोइ तोर त सोन बराबरि सुट थियई। उन खां पोइ अहिड़ीअ तरह कमु करे पुॼाए ऐं पोइ तूं जॾहिं तोरींदे, जॾहिं तूं मार्केट में पंहिंजो वड़ो आणींदे, त उहो उन जो मुल्ह सोन बराबरि थींदो।